सजणो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। सजणो फ़िक्र लतीफ़ सां तव्हां वटि हाज़ुरु थींदो आहियां ऐं सदाईं वांगुरु इहा गुज़ारिश आहे त तव्हां लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो, उनखे शेयर कयो, उन ते कमेंट कयो, उनखे लाइक कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि ॾांहुं मोकिलियो त जीअं असां फ़िक्र लतीफ़ खे नंढे वॾे ॿार ॿुढे ताईं असीं पहुचाए सघूं। फ़िक्र लतीफ़ असांजो सूंहों आहे ऐं सच पुछो त अॼु बैत जेको आउं पढ़ां थो ऐं जंहिंजी मूं चूंड कई आहे ॾाढो ग़ैर मामूली बैत आहे, इंतिहाई ग़ैर मामूली बैत आहे। लतीफ़ साईं दर्द जूं सभई सूरतूं बयानु थो करे, दर्द जेतिरा बि थी सघनि था उन्हनि सभिनी दर्दनि जूं सूरतूं बयानु थो करे। ऐं अॼु जेका असां सां हालत आहे, अॼु असां जंहिं कंडीशन में रही रहिया आहियूं, सच पुछो त ही बैत उन्हनि बाज़मीर माण्हुनि जी तर्जुमानी करे थो जेके पंहिंजे वतन धरती ऐं पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे क़ौम जे लाइ लोचीन ऐं सोचीनि था। लतीफ़ साईं जो बैत आहे, खामां पचां पजरां लुछां ऐं लोचां, तन में तौं सप्रिन जी पिया न ड्रापां, जे समुंड मोह करियां त सुरखियाई न थिए। खामण जेको खामियो हूंदो उनखे ख़बर हूंदी त खामण जो दर्द छा आहे, जेको पको हूंदो उनखे ख़बर हूंदी त पचण जो दर्द छा आहे, जेको पजरियो हूंदो उनखे पजरण जो पतो हूंदो त पजरण छा आहे, जेको लुछियो हूंदो उनखे लुछण जी ख़बर हूंदी त लुछण छा आहे। ऐं जंहिं लोचियो हूंदो, लोचो खामां पचां पजरां लुछां ऐं लोचां, मतिलबु त दर्द जूं सभई सूरतूं मुंहिंजे वजूद ऐं मुंहिंजे शऊर सां लाहक आहिनि। पर पोइ विपरीअ ॾांहुं वञा थी, खामां पचां पजरां लुछां ऐं लोचां, लोचण माना वञणु, वञण जी जस्तजू करणु, पंधु करणु। छो थी वञा इन्हनि हालतुनि में, एॾी वॾी मूंखे तकलीफ़ आहे, एॾी वॾी मूंखे पीड़ा आहे, पर उनजे बावजूद बि वञा थी, छाकाणि त तन में तौंस पिरिन जी पिया न ड्रापां। मूंखे पिरिन जी जेका तौंस आहे, उञ आहे जेका अंदर में, उहा ऐं पियां थी, पाणी पियां थी, पर उहा उञ नथी लहे। उहा उञ पाणीअ वारी उञ न आहे, उहा उञ पंहिंजे सॼणनि जी उञ आहे। ऐं उहे सॼण केरु आहिनि? ज़ाहिर आहे उहे सॼण असांजो समाज आहे, समाज जा उहे फ़र्द आहिनि, समाज ऐं क़ौम जा उहे माण्हू आहिनि जेके पीड़ाउनि ऐं इहे जेके दर्द जूं कैफ़ियतूं आहिनि उन्हनि मां गुज़री रहिया आहिनि, खामी रहिया आहिनि, पची रहिया आहिनि, पॼिरी रहिया आहिनि। हुननि सां मतिलबु हिकिड़ी संगीन क़िस्म जी हालत आहे। दर्द जी इंतिहा अहिड़ी आहे जो समुंड मोह करियां त सुरखियाई न थिए। ऐं दर्द मुंहिंजो जेको आहे न, उहो एॾो वॾो आहे जो जेकॾहिं समुंड खे ॾे वञा त समुंड मुंहिंजे आॾो हिकु सुर्कीअ जे बराबरि कोन्हे। अंदाज़ो त करियो त लतीफ़ साईं जो फ़िक्र ऐं लतीफ़ साईं जो ख़्यालु कहिड़े कहिड़े इंतिहाउनि खे छुए थो, कहिड़नि इंतिहाउनि ते असांखे वठी थो वञे। ऐं इहा कमाल जी ॻाल्हि आहे, इहा ग़ैर मामूली ॻाल्हि आहे त बेटा ही साईं खामे थो, पचे थो, पजरे थो, लुछे थो, लोचे थो। ऐं इहा जेका लोच आहे, उन लोच जो सॾु असां सभिनी खे ॾिए थो। लतीफ़ साईं रुॻो ईअं न आहे, हीउ जेको फ़िक्र आहे, इहो फ़िक्र असां माण्हुनि जे लाइ आहे, सिंधी क़ौम जे लाइ आहे, आलम जे लाइ आहे, दुनिया जे सभिनी माण्हुनि जे लाइ इहो पैगाम आहे। भला अॼु जेको थी रहियो आहे उहो तव्हां हुन ते गौर कयो आहे? नंढड़ा नंढड़ा वाक़िया, नंढड़ा नंढड़ा मामला, उन्हनि ते तमामु वॾियूं तहरीकूं ऐं तमामु वॾनि मामलनि ते तमामु नंढियूं तहरीकूं। माना असां जंहिं इनफ़रादियत ऐं जंहिं वजूदी बुहरान ऐं जंहिं शऊरी बुहरान ऐं जंहिं साञा जे बुहरान जो शिकार आहियूं, सच पुछो त हैरानगी थिए थी। सिंधू दरिया जेको असांजी शहरग आहे, जेको असांजे जियापे जो वाहिद ज़रियो आहे,
सिंध जो अंडरग्राउंड वाटर यानी जर जो पाणी उहो खारो थी चुको, उहो हाणे पीअण जे लाइक़ु न आहे। कुझु इलाइक़नि में बाक़ी वञी बचियो आहे, बाक़ी सॼी सिंध जो जर जो पाणी खारो थी चुको आहे। मथां वरी 6 केनाल कढणा आहिनि, ऐं उहे 6 केनाल छा सहराउनि खे आबाद करिणो आहे, उन जे लाइ केनाल कढणा आहिनि। उहे ज़मीनूं अलाट थियूं आहिनि, उहो सभु कुझु उहो सॼो थियो आहे। ईअं थो लॻे त लतीफ़ साईं अॼोकिन जेके हालतूं आहिनि असां सां सिंध सां जेके ख़तरा लाहक आहिनि, उन्हनि ख़तरनि जी तर्जुमानी कई आहे। जे त लतीफ़ साईं उहो फ़लसफ़ी हो जेको सॼो अॻु जो इदराक रखंदो हुयो, पंहिंजे दौर जो इदराक रखंदो हुयो, पंहिंजे दौर खां अॻु जे हालतुनि जो इदराक रखंदो हुयो। तंहिं करे अवां जेके बि बाज़मीर माण्हू आहियो, बाग़ैरत माण्हू आहियो, साञावंद माण्हू आहियो, जेके जदोजहद जा वॾा टूल आहियो, जेके जदोजहद करे सघो था, जदोजहद जा खोड़ तरीक़ा आहिनि। तव्हां लिखो, तव्हां ॻाल्हायो, माण्हुनि में शऊर पैदा कयो, माण्हुनि में साञा पैदा करियो, उनखे ॿुधायो त अॼु असां लतीफ़ साईं जे हिन बैत वांगुरु बणिजी पिया आहियूं। ऐं इहो जेको बैत आहे, इहो बैत असांजे अॼोकिन हालतुनि जी तर्जुमानी करे थो। जेतोणीकि सुहिणीअ जो बैत आहे, पर सुहिणी सच पुछो त ससुई वांगुरु जदोजहद जी अलामत आहे। हीउ जेको मेहार आहे, हीउ जेको इश्किया दास्तान आहिनि, उहे त लतीफ़ साईं जेको समाज अंदरि जेके लोक दास्तान आहे, उतां खां खणी उन्हनि दास्ताननि खे उनजी घड़ चढ़ावत करे हिकिड़े अहिड़े अंदाज़ सां उन्हनि दास्ताननि खे पेश कयो आहे, जंहिंमें रुॻो तब्दीली ई तब्दीली आहे, इनकलाब ई इनकलाब आहे, जदोजहद ई जदोजहद आहे। ऐं उन में हिकिड़ी औरत खां जदोजहद कराए थो। ऐं असां छा कयो आहे, असां औरतुनि खे क़ैद करे वेठा आहियूं पंहिंजनि घरनि में। ज़ाहिर आहे समाजी इख़लाक़ियात जा सुवाल असां वटि ज़रूरु आहिनि, पर उहा बि त असांखे ठाहिणी आहे। उन इख़लाक़ियात जी बुलंदियुनि ते बि असांखे पहुचणो आहे। ऐं जॾहिं असां अख़लाक़ियात जे बुलंदियुनि ते पहुतासीं त पोइ सच पुछो असीं ॿारहें बजे जॾहिं निकिरी पियासीं त का बि क़ुवत, का बि ताक़त, सिंध जा वसीला, सिंध जा हक़, सिंध जी जेका जोग्राफी आहे, हाणे कुते जी क़बर ते बि हिकिड़ो शोशो आहे त बाबा इहो बलोचिस्तान जो आहे। हिननि खे ख़बर ई न आहे त बलोचिस्तान ख़ुदि सॼो असांजो आहे, सवाइ ईरान वारी पटी खां उहो सॼो असां सिंधियुनि जो आहे। पर असीं चऊं था त बाबा असां उन ते कोन था असां उन ते क्लेम कयूं। असांजी जेका सिंध आहे, असां उन सिंध जे जाग्राफी जी असांखे तहफ़ुज़ करिणो आहे। कॾहिं डॉक्टर शाहनवाज़ जो क़त्लु थी थो वञे, कॾहिं आकाश अंसारी मारियो थो वञे। ऐं सच पुछो त ईअं थो लॻे त बिज़ाहिरनि उन जा क़ातिल त असांखे फर्द था लॻनि, पर उन जे पस मंज़र में असांखे अलाए छा छा महसूसु थिए थो, अलाए छा, छाकाणि त इहे हाञात असां सां थींदा रहिया आहिनि। तंहिं करे दोस्तो, तव्हां महिरबानी करे पंहिंजे वजूद ऐं पंहिंजे अंदरि ऐं पंहिंजे शऊर में लतीफ़ साईं जे हिन बैत खे समायो त खामां पचां पजरां लुछां ऐं लोचां, तन में तौस पिरिंजी पियां न ड्रापां, जो समुंड मोह करियां त सुरकियाई न थिए। अंदर में पचो त सही, अंदर में खामो त सही, पजरो त सही। ऐं इहो जेको अंदर में खामण ऐं पजरण आहे, इहो अव्हांखे सची बची हिकु अहिड़े रस्ते ते वठी वेंदो जेको रस्तो तब्दीलीअ जो रस्तो हूंदो, जेको रस्तो इनकलाब जो रस्तो हूंदो। अॼु जंहिं नमूने सां हुकूमत कई पई वञे, ख़ासि तौर ते सिंध में जेको तर्ज़ हुक्मरानी आहे, उहो त हैरत में विझंदड़ आहे त सिंधी माण्हू जेके हिननि हुक्मराननि खे ॾहाकनि खां इक़्तिदार में रखियो अचनि, उहे सिंधी माण्हू टिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि। उहे सिंधी माण्हू पुलिस जे हवाले थियल आहिनि, सूबेदार ऐं पंहिंजो SHO टाइप जे माण्हुनि जे हथां उन्हनि खे विक्टमाइज़ कयो थो वञे। त इहो दर्द को मामूली दर्द त कोन्हे, इहो तमामु वॾो दर्द आहे। ऐं इन दर्द जे लाइ असांखे बहरहाल जदोजहद करणी पवंदी। यादि रखणु खपे, जदोजहद खां सवाइ ॿी का बि वाट कान्हे। असां रुॻो पुरमुन नमूने सां सिंधी माण्हू हिक ॿिए सां गॾिजी रुॻो हिकिड़ी जॻह ते बीही घुरूं, असांखे सभु कुझु मिलंदो। लखनि जी तइदाद में जॾहिं माण्हू हिकिड़ी जॻह ते गॾु थी घुरंदा त उन्हनि खे सभु कुझु मिली पवंदो। पर असां छिड़ विछिड़, अकेला अकेला, तनहा तनहा, इनफरादी तरीक़े सां जेका जदोजहद करे रहिया आहियूं, उन
उहा असांखे नतीजा न पई ॾिए। तंहिं करे दोस्तो, मुंहिंजो पैगाम फ़िक्र लतीफ़ जो पैगाम आहे, ऐं उतां खां ई उधारो वठंदो आहियां, उतां खां ई अव्हां जे आॾो ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां त जाॻो जाॻो जाड़े जा समा सुख मसुम। जाॻो यारो, अव्हां जेकॾहिं न जाॻियो त सच पुछो वतन विञाए विहंदव, वसीला विञाए विहंदव, जेके अॻ ई कब्ज़े हेठि आहिनि उहे सभु कुझु विञाइजी वेंदो। तंहिं करे अव्हां दोस्तनि खे निहायती अदब मां हथ ॿधी गुज़ारिश थो करियां त अव्हां जिथे वेहो फ़िक्र लतीफ़ जो नओं डिस्कोर्स खणी अचो। छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे त क्लासिकल दौर जो शाइर हुयो, विचे दौर जो शाइर हुयो, बसि उनजी शाइरी सिर्फ़ु जमालियात आहे, ॿियो कुझु बि कोन्हे को। दर्द जी बि जमालियात ज़रूरु थींदी आहे, पर दर्द त सिधी ॻाल्हि बि आहे न। जेका असां सां पीड़ा आहे, जेको असां सां अलमियो आहे, उहो अलमियो त असां सां आहे। उन अलमे ते असां ग़ौर करियूं ऐं उन अलमे जा असीं हल तलाश करियूं। ऐं 7 करोड़ सिंधी आहियूं, जेकॾहिं उन्हनि मां 1 करोड़ छा 50 लख छा, पर जेकॾहिं असीं 20 लख माण्हू बि गॾिजी हिकिड़ी जॻह ते मुतालबो करियूं त बाबा असांजे सिंध जा क़ौमी वसीला न फुरियो, असांखां दरिया न खसियो, असांजो NFC अवॉर्ड में जेके अव्हां असां सां ज़्यादतियूं करे रहिया आहियो उहे न करियो, त लतीफ़ साईं जी हिन बैत जी साबिया थी पवंदी। मूंखे उमेदु आहे दोस्तो त अव्हां हिन वीडियो खे शेयर कंदव, लाइक कंदव, लतीफ़ TV खे सब्सक्राइब कंदव ऐं दोस्तनि ताईं ही पैगाम पहुचाईंदव। ऐं सच पुछो, हीउ तव्हांजो क़ौमी फ़र्ज़ु आहे। हीउ जेको चैनल आहे, दोस्त भली ॿिया चैनल ठाहिनि, ज़ाहिर आहे असांखे ज़रिए मुआश बि खपे थो, पर मूं तव्हां अॻु में बि पंहिंजे वीडियोज़ में इहा गुज़ारिश कई आहे त मूंखे हिन चैनल में का बि लालच कोन्हे। ऐं चाहियां थो त हिकिड़ो त रिकॉर्ड महफ़ूज़ थी वञे त अॼु जे नसुल जेको असां आहियूं, असां पंहिंजी ईंदड़ नसुलनि जे लाइ कहिड़ो फ़िक्रु छॾे वियासीं, ऐं उन फ़िक्र जा सूंहा केरु हुआ, ऐं उहे मुफ़क़िर केरु हुआ। ऐं इन ख़्याल सां मूं इहो जेको YouTube चैनल ठाहियो आहे, इन ख़्याल सां अव्हां सभिनी जे साथ जी ज़रूरत आहे। अलमियो आहे त असां लतीफ़ साईं खे नथा पढ़ूं, लतीफ़ साईं जी वीडियो खे नथा ॾिसूं। केॾी ट्रेजिडी आहे असां सां, केॾो असां सां अलमियो आहे त असीं लतीफ़ साईं जी वीडियो ॾिसण जे लाइ तयारु न आहियूं, बैत ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं, घर में 3 वक़्तनि जी मानी कोन्हे का, उहो फ़िक्रु पंहिंजाइण जे लाइ तयारु न आहियूं। हाणे जॾहिं इहो आहे त दुश्मन त असां ते का कंदो थो अचे तेज़ी सां। हालतूं ॾाढियूं संगीन थी चुकियूं आहिनि, हालतूं इंतिहाई गंभीर थी चुकियूं आहिनि। जाॻो, एतिरो जाॻो, ऐं हीअ जेके नफ़रतूं आहिनि हिक ॿिए खां, उहे सभु ख़तमु करे ऐं तव्हां हिक ॿिए सां मुहबत कयो। ऐं मुहबत जी ताक़त तमामु वॾी आहे। का जंग करणी कान्हे, का बंदूक खणणी कान्हे, का सिर्फ़ु पुरअमन नमूने सां असांखे गॾिजी लतीफ़ जी हिन बैत जी साबिया करणी आहे। हिकिड़ो ॿियो बैत आहे त मुहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिन्ही जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। सदाई आबाद हूंदो, सदाई सुखिया हूंदो। जाग सां जियो, इज़त सां जियो, वक़ार सां जियो, हिमतुनि सां जियो, ॿधीअ सां जियो, मुहबतुनि सां जियो।